जद्दिल हसन वल हुसैन मौलाना व मौला सकलैन हबीबिना व तबीबिना व नूर कुलूबिना सय्यिदिना व मुर्शिदिना व मुनइमिना व मवाना व मलाज़िना सय्यिदिना मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सुब्हानल्लाह व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व इत्रतिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल-खिल्लाउ यौमइज़िन बअदुहुम लिबअदिन अदुव्वुन इल्लल मुत्तक़ीन। या इबादी ला खौफुन अलैकुमुल यौम वला अंतुम तहज़नून। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। प्यारा दोस्तों, अजीजों, बुजुर्गों, भाइयों, अल्हम्दुलिल्लाह अज असी हड़ई ईसाले सवाब जी महफिल में इकट्ठा थिया आहियूं। ही महफिल जेका मल्हाई वई आ फ़कीर निज़ामुद्दीन दुफ़त जे ईसाले सवाब जे लाए दुआ है त अल्लाह करीम फ़कीर निज़ामुद्दीन जा दरजात बुलंद फरमाए ऐं उन जी क़ब्र के जन्नत जो बागीचो बनाए, उन जी क़ब्र जे मथां पंहिंजूं रहमतूं बरकतूं नाज़िल फरमाए। जिन जिन जा बि अज़ीज़ फ़ौत थी विया आहिनि, अल्लाह उन्हनि जी क़ब्रुनि खे जन्नत जो बागीचो बनाए। प्यारा दोस्तों, अल्लाह तबारक व तआला इंसान खे पंहिंजी मोहब्बत जे लाइ ख़लक़ियो आहे। हीअ ज़मीन जिथे तूं ऐं असीं रहूं पिया, ही हमेशह रहण जी जॻह न आहे। ध्यान मुना कयो, वेठा हिते आयो पर लगे तो जामशोरे जूं गलियूं पिया घुमो। जीअं जिस्म खणी आयो तीअं दिलियूं हाज़िर कयो। ॻाल्हायो थोरो, अञा बि कुझु तवज्जो में आहिनि। तकरीर उते कजे जिते ॿुधण वारा हुजनि, मज़ो करे हेॾो पंधु करे अचूं हाणे पंधु धोणे हलिया वञूं, मज़ो न ईंदो। तवज्जो सां ॿुधो, अल्लाह तव्हांखे मदीनो ॾेखारींदो। प्यारा दोस्तों, ही ज़मीन हमेशह रहण जी जॻह न आहे। हिन दुनिया जे पुठीअ ते जेकॾहिं का ज़ात रहे हा त उहा मदीने वारे साईं जी ज़ात आहे। जॾहिं मदीने वारे साईं हिन दुनिया खां बुरको मटायो, पर्दो फरमायो, त हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो बि ईंदो जो तूं ऐं मां ही पंहिंजो माग मकान घर औलाद अयाल पंहिंजा पराया दोस्त दुश्मन छॾे मिटीअ जा मेहमान बणिबासीं। कब्र में
न पुट गड हलंदो न धीउ गड हलंदी न माउ गड हलंदी न पीउ गड हलंदो न दौलत गड हलंदी न सुठा लिबास गड हलंदा न सुठी सवारी गड हलंदी न कीमती पोशाकूं कीमती चीजूं तोसां गड कबर में हलंदियूं कबर में जेकॾहिं का चीज हलंदी त अणसिबियल कफनी जेका मिले अलाए न मिले कबर में हथे खाली वञबो सिकंदर ज़ुल्करनैन जेॾीमहिल वफ़ात कई रूए ज़मीन जो बादशाह हो वसीयत कयई त जेॾीमहिल मरी वञा त मुंहिंजा कफन मां ॿई हथ ॿाहिरि कढ नौकरनि चाकरनि पुछो साईं छो चई त जेॾीमहिल मरी वेंदुसि त मुंहिंजा हथ ॿाहिरि हूंदा दुनिया वारा ॾिसंदा त जेको सॼी दुनिया ते हुकूमत करण वारो सॼी दुनिया जो बादशाह हुयो वयो आहे त हथे खाली सिपाह हिते रहिजी वई फौज हिते रहिजी वई महल हिते रहिजी विया हर चीज हिते रहिजी वई पाण वयो त हथे खाली करे कब्रिस्तान जो चक्कर ॾेई अचो तोखां मुखां वधीक बहादुर तोखां मुखां वधीक ॾाहा तोखां मुखां वधीक सुलक्षणा तोखां मुखां वधीक पैसे ॾोकड़ वारा मिट्टीअ जा मेहमान थिया पिया किॾे वई जवानी किॾे वियो हुस्न किॾे वई उहा राज धज अॼु मिट्टीअ में अकेलो आहे न भाव आहे न मां ओ मुंहिंजा अदा ओ मुंहिंजा मुस्लमान भाउ हिकिड़ो वक़्तु अचण वारो आहे जो असीं बि इन मिट्टीअ जा महिमान थींदासीं इन मिट्टीअ में वञण खां अॻु में अल्लाह जे क़ुरान हिकिड़ी सलाह ॾिनी क़ुरान मुझे मालिक मुझे रब राज़िक जे तोखे मूंखे पैदा कयो आहे उन करीम रब तोखे मूंखे मुखातब थी वे फरमायो आहे ॿुधंदो ॿुधो रब करीम जो फरमाए अल्लाह यौमइदिन بعضهم لبعض عدو ओ जेनियते खलील सब खां गहरा यार सब खां करीब तरीन दोस्त हिक ॿिए जा दुश्मन बणजी वेंदा इल्लल ओ उन्हनि ते तोखे अल्लाह जे वलियन जी संगत कम अचण वारी आहे सुभान अल्लाह जहनियत ते अजीज मुंह मटे वेदा रब जो फरमाए अल्लाह जहनियत खलील ओ उहे माण्हू जिन खां सवा साअत न सरंदी हुई अब इन ई को घट कर पुट जे माण्हूअ खां सवा हिकिड़ो लम्हो न सरंदो हुयो ओ मुंहिंजा अदा रब तो फरमाए इहे यार हिकिड़े ॾींहुं तुंहिंजा दुश्मन थी वेंदा जिन सां दुनिया जा राज़ न्याज़ कंदो हुए जिन खे पंहिंजे राज़नि जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो हुए हिकिड़ो ॾींहुं ईंदो जो इहे यार दुश्मन बणजी वेंदा पर उन ॾींहं ते इल्लल मुत्तकी बना हूंदा जेके तोखे सहेड़े संभाले कतारे पाण सां गॾु जन्नत में वठी हलिया जेको दिलबर साईं जे कर ते पंधड़ा करी थो जेको अल्लाह जे वलियन जे आस्थाननि ते अची वञी थो
जेके अल्लाह जे प्यारन जे दरन ते तुझा पथड़ा हिन खुदा जी इज्जत जो कसम आ जेडी मल क़यामत जो डी हो थींदो अल्लाह करीम तोखे पंजे अखियुन सां ॾेखारींदो जेके तो पंथ कया ये सचाया हिन अजाया ना हिन ये तोखे उन ॾींहं ते फ़ाइदो ॾियण वारा हूंदा रब तो फरमाए जेडी मल मुंहिंजा पाना तुझी सिफारिश कंदा तो गुनहगार के बख्शराईंदा को उन ॾींहं ते मां रब फरमाईंदुसि या इबादी ला खौफुन अलैकुमुल यौम ओ मुंहिंजा पाना अॼु न घबराए छो जो तुंहिंजी सिफारिश मुंहिंजे नेक पाननि कई आहे ला खौफुन अलैकुमुल यौम अॼु ॾींहं तूं दिलगीर न थी दिल चाहे रख वला अंतुम तहज़नून ऐं को बि ॾुख न कर छो जो तुंहिंजी सिफारिश करण वारा मुंहिंजा नेक बरगुज़ीदा पाना आहिनि उन्हनि अल्लाह खे यादि कयो उन्हनि जे सदके मूं रब तोखे बि बख़्शे माफ़ करे छॾियो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सोहबते सालेह तुरा सालेह कुनद सोहबते सालेह तुरा सालेह कुनद सोहबते तालेह तुरा तालेह कुनद ओ अकरे वाला प्यारा मुसलमान भा रब जे हबीब जे दोस्तन फरमायो जॾहिं तूं चङनि जी संगत में रहंदे त हिकिड़े ॾींहुं चङो बणिजी वेंदे जे बुरनि जी यारीअ मंझि वेहंदे हिकिड़े ॾींहुं तूं बि जुआरी थींदे शराबी थींदे उन करे तूं जेकॾहिं संगत रखणु चाहीं थो त अहिड़नि सां यारी रख जेके सुबुह सांझी चवनि था अल्लाह चओ अल्लाह सुबुह सांझी उथंदे वेहंदे हलंदे घुमंदे चओ अल्लाह जॾहिं तूं अल्लाह खे यादि कंदो आहीं जॾहिं तूं पंहिंजे मालिक जो मिठड़ो नालो वठंदो आहीं ध्यान सां को वडेरो हुजे को सरदार हुजे को अगवान हुजे तुझी पुठीअ ते हथ रखे चओ दिल तोखे चवे दिलगीर न थी आऊं तोसां गॾु आहियां तुंहिंजो को मामलो हुजे मुंधल मसलो हुजे तोखे पुठीअ ते हथ रखे चए फ़क़ीर घबरा न आऊं तोसां गॾु आहियां ॾे ख़बर दिल जाए थींदी न थींदी साईं मुर्शिद मूंखे चयो त दिलगीर न थी आऊं तोसां गॾु आहियां क़ौम जे चङे गुरफ़तनि जो चङो मुड़ुसु आहे तोखे पुठीअ ते हथ रखे चए दादा दिलगीर न थी आऊं तोसां गॾु आहियां दिल जाए थींदी दिल वॾी थी वेंदी रब तो फरमाए जेॾी महिल पाना तूं मूं अल्लाह खे यादि कंदो आहीं मूं रब करीम जो ज़िक्र कंदो आहीं मूं रब जो नालो वठी मूं रब खे पुकारींदो आहीं अना चली सुमन ज़करनी जेॾी महिल तूं मूंखे यादि कंदो आहीं मां रब करीम वरी तुंहिंजो मजलिसी बणिजी वेंदो आहियां ओ माना तूं अल्लाह खे यादि कंदो आहीं भली रात हुजे अंधेरो हुजे को ॿुधण ॾिसण वारो न हुजे हर तरफ़ हू जो आलम हुजे पर उन महिल उन घड़ी केर बि तोखे ॾिसे ॿुधे नथो मां अल्लाह तुंहिंजो मजलिसी हूंदो आहियां पोइ जेको मूंसो मजलिसी बणिजी वेंदो आहे अल्लाह बि ज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब मां अल्लाह वरी उन पाने जी दिल के इत्मीनान सां भरे छॾींदो आहियां सुभान अल्लाह मुंहिंजे मुर्शिदन करीमन फरमायो आहे सॼी ज़िंदगी त दुनिया वारनि खे राज़ी कयो आहे पर कुझु त अल्लाह खे राज़ी कर
मुझे मुर्शिद सुन दो फरमाए ओ यो सुत्र सिकमा कतड़ी पई पार पिरिय सा पतड़ी यो सुत्र सिकमा तू कतड़ी गाड़िया में जो छाचे पे है ना अज फकीर निजामुद्दीन जे असा ई साले सवाब में आया आयूं सुभाणे थी सके असा जे ई साले सवाब में बियो के रचे ओ इहो सुत्र सिकमा कतड़ी पई पार पिरिय सा पतड़ी पई पार पिरिय सा पतड़ी ओ ही रात वनई थी जहानी तुम चरखो चोर सियाणी ना वेहुली ऐ वेगाणी ना वेहुली ऐ वेगाणी कर हिम्मत जा सका ससड़ी पई पार पिरिय सा पतड़ी जेका हयाती मिले अपने मालिक के राजी कर वडेरन के याद कराई वडेरन के राजी कई अमीरन के राजी कई अब्बे के राजी कई अम्मा के राजी कई पंजन के राजी कई अदा करे अपने मालिक के राजी कर सुभान अल्लाह ओ जो कत युई कम ई दुई सुत्र पांचो साणुई हूं दुई जिते आटी केर नदी दुई जिथे आटी केर नदी दई वो रख चरखे सा चाहतड़ी पई पार पिरिय सा पतड़ी पई पार पिरिय सा पतड़ी ओ जो वक्त वयो ना मोटे रख चरखे सा जिंद जोड़े सुट सफरो मूर न मोटे सुट सफरो मूर न मोटे मंज मुझे मुर्शिद दिल पर सैया जी मतड़ी यार इहो सुट सिकमा पई कतड़ी इहो सुट सिकमा पई कतड़ी काल समझो ताले नथा समझो मुझा जानी मुझा अद्दा मुझा भा ही वक्त ॾाढो थोरो कल बार होया सी अज जवान अज वार अच्छा अचे ॾाढी मुझे प्यार हिकड़ो ॾींहुं ईंदो जो मिट्टीअ जा मेहमान थींदासीं मुझा अद्दा इज़राइल पुछी कोन थो अचे त ही जवान आ ही कोड़ो आ ही नंढो आ ही वॾो आ ही औरत आ ही मर्द आ हुकुम अचे थो हल बाबा इहो थो वञे मुझा मिठा मुझा अद्दा ओ अकरे वारा पंहिंजी जिंदगी ते नाज़ न कजी पंहिंजी हयाती ते फ़ख्र न कर पंहिंजो पाण जे मथां नाज़ न कर पंहिंजे राज रैयत जे मथां राज रैयत जे मथां फ़ख्र न कर जे वक्त आयो त राज बि हिते हूंदो अयाल बि हिते हूंदो अकेलो मिट्टीअ जो मेहमान थींदे हयाती मिली आ तो कुरान तो फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह व कूनू मअस्सादिकीन ओ ईमान वारो पंहिंजी हयाती जो कदर कयो पंहिंजे वक्त खे अचायो न विञायो हिन जिंदगी में वञी सादिक मानन सालिहन जी संगत इख्तियार कयो अल्लाह जो जिक्र कन था जेके कब्र आखिरत याद ॾियारींदा उन्हनि ना मोट कर सुभान अल्लाह मुझा मुर्शिद करीम वाक्य ॿुधाईंदा आहिनि हज़रत भिटाई घोट रहमतुल्लाह अलैह शाह अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाह अलैह वयो हो सुल्तानुल औलिया मखदूम मोहम्मद ज़मा साईं वटि पाण सैयद हो पाण आले रसूल हो पाण अल्लाह वारो हो पर अल्लाह वारा बि अल्लाह वारनि ॾांहुं पंधड़ा कंदा
हज़रत शाह लतीफ़ भिटाई बादशाह जेॾी महिल मखदूम मोहम्मद ज़मा साईं वटि आयो त मुरीद खे चई त बा साईं जन वेठा आहिनि वञी ॾिस त वांदा आहिनि त वञी मुलाक़ात कयूं। मुरीद आयो अचे ॾिठनि जो साईं जन गर्दन झुकायो मुराक़बे जी हालत में वेठा हुआ। मोटी आयो बोला साईं जन वेठा त आहिनि पर मुराक़बे मंझि वेठा आहिनि गर्दन झुकियल अथनि। साईं जन फरमायो अब्बा इन हालत में क़यामत ताईं मथे कोन मुंहुं कंदो। दुनिया वारा अखियूं पूरींदा आहिनि त निंड कंदा आहिनि पर अल्लाह वारा अखियूं पूरींदा आहिनि त पंहिंजे मालिक जो दीदार कंदा। उल्टी है चाल चलते उल्टी है चाल चलते दीवान गाने इश्क। उल्टी है चाल चलते दीवान गाने इश्क आंखों को बंद करते दीदार के लिए। क्यों पूरी ना है ना पंहिंजे मालिक जो दीदार कंदा आहिनि मदनी घोट जी कचहरी में पहुचंदा आहिनि। शाह साईं फरमाया अब्बा इहो जेको ईअं गर्दन निमायूं वेठो आहे न इने खां सवा इने माहौल मां उथंदो ई कोन। हलो त हली मुलाक़ात कयूं। जेॾी महिल आया त शाह साईं परे खां रड़ करे दाह करे चयो सामी सफ़र हलिया कोह परूड़े पंध। शाइर हुयो सैयद हुयो अल्लाह वारो हुयो रमज़ शनास हुयो रड़ करे दाह करे चई साईं सामी सफ़र हलिया कोह परूड़े पंध जनी हेठा कंध आऊं जीअंदी उन्नरी। जनी हेठा कंध आऊं जीअंदसि उन्नरी। मखदूम साहब गर्दन मुबारक मथे खणी फरमायसि ओ भिटाई की नाही की नथी यार वञी की न कमाए। ओ भिटाई तू मता समझी सैयद आया मता समझी त आले रसूल आया मता समझी अल्लाह वारो आया की न आही की नथी वञी की न कमाए। लागा पाहिन लोक जा लासी सब लहराए पोते हाँ पोची ब्याए कुछ पियां जी गालड़ी। ओ भिटाई दुनिया जी हस्ती मस्ती छॾ हिकिड़े रब खे यादि कर हिकिड़े मालिक खे यादि कर पंहिंजी हस्ती मस्ती होठ विञाए हिकिड़े अल्लाह जो बणिजी वञ दुनिया खे पुठी ॾेई मालिक ॾांहुं मुंहुं कर। पोइ जेॾी महिल गर्दन झुकाईंदे त मालिक जा जलवा तुंहिंजे आंदो। चवण लॻो साईं इन मकाम ते कीअं पहुचा हाणे जहिड़ा हाल आहे न कलम वहियो का सरसियूं कंहिं सुहागले अंध बुधे लिखियो चित न पुॼे मां हाणे कंहिंखे ॾियां जो कसा कलम वहायो। मूंखे इहा मोहब्बत मिले अले न मिले मुंहिंजो अंक लिखजी वियो तकदीर लिखजी वई साईं हाणे कीअं कयां जो इन मंज़िल ते रसां। साईं ने फरमायसि त ओ भिटाई घबराए न वेहो वञी वटनि जेके वेही था ओ भिटाई वेहो वञी वटनि जेके वेही था ॼाणनि वेहो त साण पियनि मता वेही वक़्त विञाई। हल तनी सां हल जेके हली था ॼाणनि हल न साण पियनि मता हली हाल फुराई। सुभान अल्लाह। ओ भिटाई वञी के अल्लाह वारनि सां वेह होॾां बि वली हेॾां बि वली पर नसीहत कहिड़ी पई थिए त वञ के अल्लाह वारे वटि वेह। माना हेॾे मक़ाम जे बावजूद बि अल्लाह वारनि जी कचहरीअ में वञण जो हिक ॿिए खे अमुर पिया कनि।
के समझ में आई का गाल कुछ समझौता करे वारा हेड़ी मंजिल वारा माण्हू बि चवनि था त वञो अल्लाह वारनि सां वियो सुभान अल्लाह पोइ जॾहिं बि शाह साईं मखदूम साहब जी ॻाल्हि कंदो न पोइ थधो साह भरे फरमाईंदो मूं से ॾिठा मां जन ॾिठो फिरन खे तनी संदी का ऐं करे न सघां का ॻाल्हि ला ला मुजादा ही वक्त थोड़ो आहे वक्त जी लिमिट अल्लाह थोरी असांखे ॾिनी आहे कंहिंजी उमिरि 50 साल आहे कंहिंजी 60 साल आहे कंहिंजी 40 साल आहे कंहिंजी 30 साल आहे ज़िंदगी ते को बि भरोसो न आहे जेकॾहिं वक्त मिलियो आहे त कंहिं अल्लाह वारनि जी संगत में वेही अल्लाह जे प्यारनि सां गॾु वेही पंहिंजे मालिक खे मुर्शिद महबूब इलाही जो शेर आ साईं दा फरमान या दुनिया अथई यार फानी या दुनिया अथई यार फानी या दुनिया अथई यार फानी छॾे वींदे हलियो तूं दोस्त जानी न माइट मिट तोखे कम यार ईंदा न रहंदी मिठा तुंहिंजी जवानी न रहंदो बाग ही प्यारो दुनिया जो हवा जंहिंखे लॻे आख़िर खिज़ानी न रहंदी मिठ तुंहिंजी खान खानी किथे आहीं किथे आहे उन्हनि जी हुक्मरानी वराइज यार दिल अल्लाह दे तू वराइज यार असांजो यार सबक इहो थियो करे वारा हाले छा ॿुधंदा हूंदा आलिमनि खां पर यार असां फ़क़ीरनि जो सबक ई थियो वराइज यार दिल अल्लाह दे तू 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 दुनिया जे दौर में जा थी दीवानी अदा दुनिया जी हे बंगला महल माड़ियो ते धूड़ पिया पाईंदा हिन दिल खे छो हिन जे पोयां चरियो अचे कयो ओ मुंहिंजा मिठा ओ मुस्लमान बा वक्त थोरो आहे पंहिंजे मालिक खे यादि कयो पंहिंजी ज़िंदगीअ जो क़दुरु कयो ॿुधो जंहिं ॾींहं ते सभु इंसान गॾु थींदा क़यामत जे मैदान मंझि उन महिल दौलत कम न हूंदी दौलत जी जाइ न हूंदी इज़त जी जाइ न हूंदी शोहरत जी जाइ न हूंदी उन जॻह ते कम ईंदो मोहम्मद मीर कम ईंदो आमिना जो लाल कम ईंदो अल्लाह जो ज़िक्र कम ईंदो निमाज़ कम ईंदी रोज़ो कम ईंदो मथा रमज़ान जो अचण पियो याद विसरी हाय हाय साईं दा फरमानी था दखल रमज़ान फुतिहत अबवाब समा जेॾीमहिल रमज़ान दाख़िल थींदो आहे त अल्लाह आसमान जा दरवाज़ा खोले छॾींदो आहे जन्नत जा दरवाज़ा खोले छॾींदो आहे पंहिंजे मोमिननि जे लाइ ईमान वारनि जे लाइ पंहिंजी मखलूक वारनि जे लाइ रमज़ान जी हर राति आसमान दुनिया ते रब लही ईंदो आहे फरमाईंदो आहे हल मिल साइलिन आहे को घुरण वारो त अता कयांसि सुभान अल्लाह रमज़ान रहमत वारो अचे पियो वो मुजाहिदा जिंदगी ते अॼु फ़कीर निज़ामुद्दीन वियो आहे सुभाणे असीं बि वेंदासीं पर कम ईंदो इहो रमज़ान महिल साईं दा फरमाइनि क़यामत जे ॾींहुं क़ुरान बि ईंदो रमज़ान बि ईंदो फरमाईंदा अचे अर्ज़ कंदा मौला हिन मूंखे मल्हायो रमज़ान चवंदो मौला हिन मूंखे मल्हायो हाणे हिन खे छॾ त जन्नत ॾे वठी वञ
कुरान चवंदो मौला हिन रमज़ान में मुंहिंजी तिलावत कई रब फरमाईंदो कुरान तुंहिंजी बि सिफारिश क़बूल रमज़ान तुंहिंजी बि सिफारिश क़बूल जिन तव्हां ॿिन्ही जो क़दुरु कयो ॿिन्ही खे वठो सालो चलो हिसाब थींदा उन्हनि सां जेके बेक़दरा हूंदा जिन पंहिंजो वक़्तु विञायो हिसाब किताब उन्हनि सां थींदो जिन रमज़ान मल्हायो मौला राज़ी कयो मुहम्मद मीर राज़ी कयो क़ुरान जी तिलावत कई इहे बिना हिसाब जे जन्नत में पहुचंदा रमज़ान मल्हाइबो छा चओ हिकिड़ो बि रोज़ो न आहे छॾणो मना होटल खुलियल हुजनि पर्दे जे पोयां लिकी लिकी खाई होटलुनि ते पर्दा आंदा त बाबा अंदर लिकी था खाऊं माण्हू नथा ॾिसनि अल्लाह त ॾिसे थो न ओ मुंहिंजा अदा ओ मुंहिंजा मुस्लमान बा पंहिंजे हिन ज़िंदगी जे ही रमज़ान थी सघे असांजो आख़िरी रमज़ान हुजे थी सघे असांजो आख़िरी रमज़ान हुजे मुझे जानी इन रमज़ान जो कदर कयो हजरत बीबी राबिया बसरिया अल्लाह जी नेक आरिफा आबिदा बानिया नमाज पढ़ंदिया तो हिय नमाज में ठाए ठाए डिगी तिलावत कंदिया डिगो रुकू कंदी डिगो सजदो कंदी मुरीद चवंदा अम्मा तू एडी डिगी तिलावती करी एडो ठाए ठाए नमाज थी पढ़ी बीबी साईं फरमाईंदी अब्बा केड़ी खबर मुंहिंजी ये नमाज आखिरी हुजे वरिया नसीब थे अले नसीब थे अले न थे ओ मुजादा अल्लाह वारा इहो सेखारे अल्लाह जा प्यारा इहो सबक पढ़ाएगा मदीने वाले साईं जी ज़ात कायनात सॼीअ में सभिनी खां भले में भली ज़ात पर रात थींदी आ मुंहिंजो मुहम्मद मीर दुनिया सुम्ही पवंदी आ पर मुंहिंजो लॼपाल नबी उथी बि नमाज़ पढ़ंदो रिवायत में हिकिड़ो वाक्य अजीब तो अचे त हिकिड़े ॾींहुं शहज़ादा हज़रत इमाम हसन इमाम हुसैन ॿई शहज़ादा आया अम्मा ख़ातून अतहर वटि अम्मा ॾाढी बुख लॻी आहे 3 ॾींहं थिया न मानी न खाधी आहे शहज़ादा न चए अम्मा साईं खे अर्ज़ु कयो अम्मा 3 ॾींहं थिया आहिनि मानीअ जो कॾो नसीब न थियो आहे साईं फरमाया बा वञो नाना नबीअ जे दर ते मतां का चीज़ हवेली पाक में पकल हुजे खणी अचो तव्हां बि खाओ शहज़ादा विया वरी वापसि पहुची आया अचे अर्ज़ु कयनि अम्मा वियासीं हवेलीअ में ॿी का चीज़ न हुई पर हिकिड़ो तॾो तोरी दीवार ते टंगियल हो उन ते रक्त जा निशान नजर आया थी सके तो को छेलो पुठो हुजे को गोश्त वढियो हुजे अम्मा साईं महबूबन वटि आई रोई अर्ज़ कई या रसूल अल्लाह हाओ जे मुंहिंजी अम्मा हयात हुजे हा मुंहिंजे बच्चन खे ख़ाली हथे वापसि न वराए साईं जन साईं खे शफ़क़त फरमाए फरमाए त पुट मुंहिंजा बच्चा तुंहिंजे बच्चन 3 ॾींहं थिया आहिनि मानी न खाधी आहे मूं मोहम्मद अॼु 7 ॾींहं मानी न खाधी वो बाबा साईं दीवार ते जो तॾो टंगियल आहे इन ते निशान साईं ने फरमाया त बच्चा रात थींदी आहे तुंहिंजो बाबो मोहम्मद मीर अल्लाह जी इबादत में उभ पियो बि इबादत कंदो आहे दुनिया सुम्ही पवंदी आहे पर रहमत आलम जंहिंजे सदके कायनात ठही आहे जंहिंजे सदके तूं ऐं मां हिन दुनिया जे मथां आया आहियूं उहो मोहम्मद मीर ॿिन्ही जहाननि जो मालिक रब जो महबूब दुनिया सुम्ही पवंदी आहे महबूब इबादत साईं दा फरमान त रक्त जा निशान मुंहिंजा पेरनि मां रक्त निकिरंदो आहे तॾहिं ते निशान ठही पियो आहे हे उन जो निशान कायनात जे सरदार जो हाल आहे पुट तूं ऐं मां कहिड़े तरफ़ था वञूं पिया असां कलमो पढ़ियोसीं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह बस असीं जन्नती थी वियासीं मुंहिंजो मोहम्मद मीर हेॾी इबादत करे वियो पंहिंजे रब खे कीअं परचाए वियो कीअं राज़ी करे वियो अदा असांजे मथां त हेफ़ आहे असांजे मथां अफ़सोस आहे असांजी जवानी जे मथां असांजी कुराड़प जे मथां असांजी हयाती जे मथां अरमान आहे जो असांजी ज़िंदगी कीअं अजाई थी वञे को ॾींहुं अहिड़ो न रखियोसीं जंहिं ॾींहं ते पंहिंजे मालिक खे परचायूं
उम्र अफराद इने गई खुदा को ना रिछायो से जाहिर आंखों जमाने को रियादा तो पायो से मुझादा थोरो गौर त करन कि ये काफिला वञन था पिया हिकड़े ॾींहुं तूं बि वेंदे क़ब्र में ये अमल गॾु हूंदई त कुझु थींदो दुनिया में रहण जे लाइ घर ठाहियई सवारी वरतई हलण जे लाइ पंध जे लाइ मोटरसाइकिल गाॾियूं वरतई पर क़ब्र जे लाइ तूं छा ठाहियो आहे करे सोच तो सही कदे फिक्र त कर कदे मुझादा सियाणो थी वक्त जे मथा नजर कर बेअकुला जो पंहिंजी क़ब्र के विसारे वे मुझादा मुझा मिठा फकीर तो वट इहो पैगाम खणी आयो आहे वक्त आयो अथव साईं दा फरमाया न रजब अल्लाह जो महीनो आहे शहबान मोहम्मद अमीर जो महीनो आहे रमजान मुंहिंजी उम्मत जो महीनो आहे ई बरकत वारा ॾींहं पिया था हलनि रहमत वारियूं घड़ियूं पई थियूं हलनि अदा शाह साईं फरमाए जे रोपो थिए झुड़ त सोनो वसे मींहुं उहो नितोरो ॾींहुं जो तूं उञो वञी उन मां अल्लाह जी रहमत जा वट फुड़ा मींहं था वसनि ऐं असीं ख़ाली झोल खणी वञूं तो अरमान थींदो क़ब्र में वेंदे अख जेॾी महिल ॿूट भई न उन महिल हिन फ़क़ीर जो ॻाल्हियूं तोखे यादि ईंदी अहिड़ी सलाह न अम्मा ॾेई न अबो ॾेई जहिड़ी सलाह ई फ़क़ीर तोखे ॾियण आयो मुंहिंजा अदा पंहिंजी हयाती जो क़दुरु कयो इंशाअल्लाह जे हिन हयातीअ जो क़दुरु कयव न मदीने वारो बि राज़ी अल्लाह बि राज़ी क़ब्र बि भली थी वेंदी अल्लाह तबारक व तआला अमल जी तौफीक अता फरमाए व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन सब दोस्त एक दफा फातिहा शरीफ पढ़ो टे दफा कुल शरीफ पढ़ो त मरहूम साईं निज़ामुद्दीन जे रूह के ईसाल सवाब कयूं अल्लाह ताला उनजी क़ब्र के रौदत मिन रियादिल जन्नत बनाए औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन ए मुझा मौला असांजी हाल जे मथां रहम करम फरमा ए मुझा मौला अॼु जेका नसीहत ॿुधीसीं उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमा गुनाहनि खां बचाए बेहयालियुनि खां बचाए बद किरदारियुनि खां बचाए बुरी सुहबत खां बचाए ए मुझा मौला बुरनि कमनि खां बचाए फुज़ूल कमनि खां बचाए उहे कम करा जिन में तूं राज़ी तुंहिंजो हबीब राज़ी ए मुझा मौला मदीने वारे साईं जे तुफ़ेले असांखे जेॾी महिल मौत अचे त कलमे वारो मौत ॾिजाए मरण महिल ईमान सां मदीने वारे साईं जो दीदार नसीब कराए कलमे पढ़ंदे मौत ॾिजाए हे मुंहिंजा मौला हिन दुआ ते जेके आमीन चवनि था उन्हनि में जेके कर्ज़ वारा आहिनि उन्हनि जा कर्ज़ ला जेके बीमार आहिनि उन्हनि खे शिफ़ा अता फरमा जिन जा अज़ीज़ व अकारिब फ़ौत थी आहिनि मुंहिंजा मौला उन्हनि जे अज़ीज़ व अकारिब खे क़ब्रुनि में आला मक़ाम अता फरमा हे मुंहिंजा मौला मदीने वारे साईं जे तुफ़ेले जेके दर्द वारा आहिनि उन्हनि जा दर्द दूर फरमा हे मुंहिंजा मौला जेके बीमार हैं उन्हनि खे शिफ़ा अता फरमा जेके बेरोज़गार हैं उन्हनि खे हलाल रोज़गार अता फरमा रोज़गार वारनि जे रोज़गारनि में बरकतूं अता फरमा शहर अकरे जे मथां पंहिंजूं रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा हे मुंहिंजा मौला हितां जे माण्हुनि जी दिलनि में मोहब्बतूं पैदा फरमा हे मुंहिंजा मौला रमज़ानुल मुबारक अचे पियो करीम रब रमज़ान खे मल्हाइण जी तौफ़ीक़ अता फरमा
ए मुझा मौला मदीने वारे साईं जे तुफेले लजपाल नबी जे सदके जेको असां घुरियो आ सो अता फरमा, जेको न घुरी सघियायूं सो भी अता फरमा। करीम रब असां घुरियो सी पंहिंजे हाल जे मुताबिक तू अता फरमा, पंहिंजे शान जे मुताबिक। मुझा मौला बानो घुरंदो आ पंहिंजे हाल मुताबिक, बादशाह अता फरमाईंदो आहे पंहिंजे शान जे मुताबिक। करीम तू बादशाहनि खां वधीक बादशाह आहीं। हिन महफिल में आयल हर हिक जी दिल जो जायज मुरादूं पूरियूं फरमा। जे मरहूम जे ईसाले सवाब लाइ महफिल सजाई वई आहे उन जी कब्र के जन्नत जो बाग बणाए जाए, उन जे लाइ अॻियां आसानी फरमाए जाए। जे जा अज़ीज फोत थी आहिनि मौला हर हिक जी अज़ीज़न जी कब्रुन में मग़फ़िरत फरमाए, बेहदो हिसाब रिआयत फरमाए। सल्लल्लाहु तआला अला हबीबिना व तबीबिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन।